बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इलेक्शन कमीशन जी अजीब जेको आहे सो हिकिड़ी रविश आहे जो जेके लिस्टूं तमामु वार्ड्स खे जेको आहे सो प्रोवाइड कयूं वयूं इलेक्शन कमीशन जे तरफ़ां ऐं अजीब हिकिड़ो मज़ाक़ आहे त जेका लिस्ट वरी पंहिंजो अमले खे ॾिनी वई आहे उहा लिस्ट ई सिरे सां जेको आहे सो हिन सां मैच ई नथी करे पई। उन्हनि वटि लिस्ट का नादरा वारी आहे ऐं हिते जेका लिस्ट आहे जेका वार्ड जे जेके उम्मीदवारनि खे ॾिनी वई आहे उहा लिस्ट उन सां पंहिंजो मैच ई नथी करे पई। पूरे डिस्ट्रिक्ट जे अंदरि इहा सूरत हाल आहे। इलेक्शन कमीशन जी इंतहाई नाअहली आहे। या त उन्हनि हिकिड़ो प्री प्लान रिगिंग जो जेको प्रोग्राम पंहिंजो रिथियो आहे त जेका हुकूमती धुर आहे उन्हनि खे उहा लिस्ट जेका आहे उहा ई ॾियनि था पिया जेका नादरा वारी लिस्ट आहे ऐं जेके अपोज़िशन में आहिनि उन्हनि खे उहा लिस्ट जेको आहे सो मुहैया कई थी वञे पई जंहिंमें उन्हनि जा जेके आहिनि से नाला ई न आहिनि। हाणे हिते ॻोल्हे जेको आहे सो बीहूं था पिया सभु पंहिंजो पर्ची जंहिंखे बि हिन इलेक्शन कमीशन वारी लिस्ट मां कढी ॾियूं था पिया त उते अमले वारा जेको आहे चवनि पिया त हिन में हीउ जेको आहे सो सिलसिला नंबर आहे ई कोन। बाबा हीअ वार्ड जी पंहिंजो लिस्ट ॾिनी वई आहे हीअ कहिड़ी जेको आहे सो मज़ाक़ आहे। जेकॾहिं अव्हांखे पंहिंजो इन क़िस्म जी मज़ाक़ करणी हुई त पोइ इलेक्शन छाजे लाइ कराइणी हुई। कोई इलेक्शन त न आहे, सिलेक्शन ई आहे। जेकॾहिं अव्हां हुकूमती धुर खे जेका लिस्ट ॾियो था पिया उहा आहे नादरा वारी ऐं उहा ई आहे जेका पोलिंग अमले खे अव्हां रिज़ल्ट ॾियो था पंहिंजो लिस्ट ॾियो था पिया ऐं जेका अपोज़िशन जे जेके बि जमातूं आहिनि उन्हनि खे जेका लिस्ट ॾियो था पिया उहा उन पोलिंग अमले वारी ॾिनल लिस्ट खां जेको आहे यकसर मुख़्तलिफ़ आहे। हीअ इलेक्शन न आहे बल्कि सिलेक्शन आहे ऐं इन पूरे अमल में इलेक्शन कमीशन जेको आहे इन धांधली में जेको आहे उहो मुलविस आहे।